दोस्तों, शामिल कयूं था सिंधी अदब जी दुनिया में इश्क जा 40 असूल नावल जो हिस्सो ॿियों। मिठड़ी गुस्ताखी हिकु नाविल एज़ेड ज़हारा। सूफ़ी आरिफ़ चवंदा आहिनि त क़ुरान जो गुज सूरह फ़ातिहा में रखियल आहे ऐं सूरह फ़ातिहा जो गुज बिस्मिल्लाह रहमान रहीम में समायल आहे ऐं बे अखर बिस्मिल्लाह जो निचूड़ आहे ऐं उन अखर हेठि हिकु टुबको आहे। उहो हेठियों टुबको काइनात खे पाण में समूहे थो। बे मसनवी भी बे सां शुरू थिए थी, तीअं ई हिन नाविल जा सभु बाब भी। मुआग बेजा मज़हबी फ़सादनि में फाथल सियासी साज़िशुनि ऐं इक़्तिदार जी अणखुट जदोजहद 13वीं सदी अनातोलिया लाइ वॻोड़ी वक़्तो। ओलह खां ईसाई जंगजू विढ़ाकनि यरूशलम ॾांहुं अची बाज़ंतीन जो विराङो करे कुस्तंतनिया ते कब्ज़ो ऐं लुटमार कई। ओभर में इंतिहाई तरबियत याफ़्ता मंगोल फ़ौज चंगेज़ खान जी सरपरस्ती में तेज़ी सां पखिड़िजी रही हुई। विच में मुख़्तलिफ़ तुर्क कबीलनि जी वेड़ हली रही हुई, जॾहिं त बाज़ंतीनी पंहिंजी विञायल सरज़मीन दौलत ऐं इक़्तिदार ॿीहर हासिल करण जी कोशिश में हुआ। अहिड़े ज़ुल्मत वारे दौर में ईसाइनि जी ईसाइनि सां वेड़, ईसाइनि जी मुस्लमाननि सां वेड़ ऐं मुस्लमाननि जी मुस्लमाननि सां वेड़ हली रही हुई। जिते वञो उते अदावत ऐं ॾहका हो। माण्हुनि में उहो ख़ौफ़ भरियल हो त अॻियां अलाए छा थींदो। उन्हनि फ़सादनि जे विच में इस्लाम जो हिकु मशहूरु आलिम रहंदो हो, जेको जलालुद्दीन रूमी जे नाले सां मशहूरु हो। केतिरा ई माण्हू खेसि मौलाना यानी असांजो उस्ताद कोठींदा हुआ। संदसि क़दरदान ऐं मुरीद मक़ामी ऐं परे परे इलाइक़नि में पखिड़ियल हुआ। मुस्लमाननि लाइ हू इस्लाम जो ॾीओ हो। सन 1244 ईस्वी में रूमी शम्स सां मिलियो। कुफ्र जे इल्ज़ामनि सां भरपूर गैर रवाजी सैलानी दरवेश। उन मुलाक़ात ॿिन्ही जूं ज़िंदगियूं बदिलाए छॾियूं। साॻिए वक़्तु इहा हिकु अहिड़ी पकी मज़बूत ऐं मुख़्तलिफ़ दोस्तीअ जी शुरूआत लेखी वञे थी जो सूफ़ी अॼु सदियूं गुज़रण खां पोइ बि उन्हनि ॿिनि हिक ॿिए में समायल समुंडनि जी पोइलगी करणु पसंदि कनि था। उन गैर मामूली साथी सां मिलण खां पोइ रूमी हिकु मज़हबी परचारी खां हिकु ख़ालिस सूफ़ी, हिकु पुरजोश शाइर, मोहब्बत जो परचारी, समा कंदड़ दरवेशनि जी मदहोश कंदड़ रक़्स जो पानी ऐं रीतुनि रस्मुनि जी ज़ंजीरुनि खे बहादुरी सां टोड़ण वारे इंसान में बदिलजी वियो। अहिड़े फ़साद ऐं इंतिहा पसंदी वारे दौर में हर नसब जे माण्हुनि लाइ पंहिंजा दरवाज़ा खोलींदे रूमी काइनाती रूहानियत लाइ उथियो। ज़ाहिरी जहाद काफ़रनि ख़िलाफ़ जंग, जेको अॼु वांगुरु उन्हनि ॾींहनि में बि केतिरनि माण्हुनि शुरू कयो हो, उन जे बदिरां रूमी बातनी जहाद लाइ खड़ो थियो, जंहिंजो मक़सदु माण्हुनि जी पंहिंजी अना नफ़्स जे ख़िलाफ़ जदोजहद करणो। अहिड़े फ़िक्री सोच खे क़बूलण हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न हुई। जीअं हर माण्हू पंहिंजी दिलि मोहबत लाइ नाहे खोलींदो, शम्स ऐं रूमी जे विच में उहो मज़बूत रिश्तो माण्हुनि जी ॻाल्हियुनि, तहमतुनि ऐं हमले जो निशानो बणिजी वियो। उन्हनि खे ग़लति सम्झो वियो, खान हसद कयो वियो, बदनाम कयो वियो ऐं आख़िरकार खेनि पंहिंजनि वेझनि खां ई धोखो मिलियो। मिलण जे 3 सालनि खां पोइ खेनि दुखदायक तरीक़े सां धार कयो वियो, पर कहाणी उते ख़तम नथी थिए। हक़ीक़त में पुॼाणी कॾहिं बि न थी। तक़रीबन 800 सालनि खां पोइ बि शम्स ऐं रूमी जा रूह हयात आहिनि, असांजे विच में किथे न किथे घुमंदड़। कातिल सिकंदरिया, नवंबर सन 1252 ईस्वी। बिल्कुलु खूह जे तरे वारे पाणी में हू हाणे मरी चुको आहे। पोइ बि जिते वञा थो संदसि ॿरंदड़ ऐं जिस्म में खुतल निगाहूं हर हंधि ईअं मुंहिंजो तहक़ुफ़ कंदियूं रहनि थियूं ॼण आसमान में टंगियल 2 बदशगून तारा हुजनि। मां सिकंदरिया उन उम्मीद सां आयो हुउसि त उन चीरींदड़ यादि खां जान आजी करे सघां
ऐं पंहिंजे अंदरि गूंजंदड़ उन आख़िरी रड़ खे रोकियां जेका हिन पंहिंजे जिस्म मां रतु निकिरण खां पोइ कई हुई। संदसि अखियूं ॿाहिरि निकिरी वयूं हुयूं ऐं अणपूरी रड़ में संदसि निड़ी बंदि थी वई हुई। हिकु ज़ख़्मी माण्हू जी मोकिलाणी ॼार में फाथल बगड़ जी ऊनाई। जॾहिं तव्हां कंहिंजो क़त्ल कयो था, उन माण्हूअ मां का शइ तव्हां में मुंतकिल थिए थी, का आह, का बूए या को इशारो, मां उनखे मक़तूल जी बददुआ चवंदो आहियां। उहा तव्हांजे जिस्म सां चुंबड़ी चमड़ीअ मां घिड़ी दिलि ताईं रसी ॻढ़ंदी रहे थी ऐं खेसि पंहिंजो मस्कन ठाहे थी। घिटी में जेके माण्हू मूंखे ॾिसंदा आहिनि उहे उन ॻाल्हि खां अणवाक़ुफ़ आहिनि, पर मां उन्हनि सभिनी माण्हुनि जा निशान साण खयों थो वठां जिन खे मूं मारियो आहे। उन्हनि सभिनी खे कंहिं गेबी हार वांगुरु ॻिचीअ में पायो पियो वठां। पंहिंजी गोश्त अंदरि संदन मौजूदगी जो तंग ऐं सख़्तु गहरो महसूसु करियां थो, जेतोणीकि उहो अहसासु बेचैन कंदड़ आहे, पर मां उन ॿार जो आदी थी वियो आहियां ऐं उन ॿार खे पंहिंजे कम जो हिसो तस्लीम करे छॾियो अथमि। जॾहिं खां काबील हाबील खे क़त्ल कयो आहे, हर कातिल में मक़तूल साहु खणे थो। मां एतिरो ॼाणां थो, इहा ॻाल्हि मूंखे परेशान नथी करे, घणो न, पर पोइ छो उन आख़िरी वाक़े मूंखे धोॾे छॾियो आहे। हिन दफ़े मुंड खां ई हर शइ मटियल हुई। जहिड़ी तरह मूंखे कमु मिलियो उन ॻाल्हि जो ई मिसाल वठी वठो, या मां ईअं चवां त कमु मूंखे ॻोल्हियो। 1248 ईस्वी जी बहार जी शुरूआत में कोनिया जे हिकु कोठे ते हिकु पेशावर ख्वाजा सरा, जेको पंहिंजी कावड़ ऐं गज़ब जे करे मशहूरु हुयो, तंहिं वटि कमु करे रहियो हुउसि। तवाइफ़ुनि ते नज़र रखी खेनि ज़ाब्ते में रखणु ऐं जेकी गिराक सही न हलंदा हुआ तिन खे दाबे में रखण जो कमु मूं ते हो। उहो ॾींहुं मूंखे चिटीअ तरह यादि आहे जॾहिं मां हिकु तवाइफ़ खे ॻोल्हे रहियो हुउसि जेका ख़ुदा जी तलाश में उतां भॼी वई हुई। उहा हिकु ख़ूबसूरत जवान औरत हुई। कंहिं हद ताईं मुंहिंजी दिलि टुटल हुई, छो त मूं सोचे रखियो त खेसि पकिड़े संदसि चहिरो एतिरो बिगाड़ींदुसि जो ॿियो को मर्द हिन ॾांहुं कॾहिं निहारण बि पसंदि न कंदो। मां उन बेवकूफ़ औरत खे पकड़ण वारो ई हुउसि त पंहिंजे दरवाज़े जे चांट ते हिकु पुरस्रार ख़त मिलियुमि। मां पढ़णु कोन ॼाणंदो हुउसि, उन करे उहो ख़त मदद से खणी वियुसि, जिते हिकु शागिर्द खे पैसा ॾेई उहो ख़त पढ़ायुमि। कुझु सचनि मोतक़दनि जे मोहरनि सां उहो हिकु गुमनाम ख़त निकितो। असां कुझु क़ाबिल एतबार ज़रियनि खां ॿुधो आहे त तूं किथां आयो आहीं ऐं असुल में तूं केरु आहीं। ख़त में लिखियलु हो, कातिलनि जो हिकु पुराणो रुकन। असीं उहो पिणु ॼाणूं था त हसन सबा जे मौत ऐं तुंहिंजे अॻुवाणनि जे क़ैद थियण खां पोइ तव्हांजी तंज़ीम में फूट पइजी वई आहे। सज़ा खां बचण लाइ तूं रूपोश थी कोन्या आयो आहीं। ख़त में लिखियलु हो त कंहिं अहम कम लाइ मुंहिंजूं ख़िदमतूं घुर्बल आहिनि। उन में यकीन ॾियारियो वियो हो त मूंखे ख़ातिर ख़्वाह अदायगी कई वेंदी। रज़ामंदी जी सूरत में उन शाम सिज लथे खां पोइ मूंखे मशहूरु मैखाने में हाज़िर थियणो हो। उते पहुची मूंखे दरीअ जे भरिसां वारी मेज़ ते दरवाज़े ॾांहुं पुठि करे कंधु हेठि झुकाए ऐं पंहिंजूं अखियूं फ़र्श ते ॼमाए वेहण जो हुकुम ॾिनल हो। जल्दी हिकु या हिक खां वधीक माण्हू अची मूंखे कमु ॾसींदा। इहो मूंखे तमामु ज़रूरी ॼाण फ़राहम कंदा। उन सॼे दौरानीअ में मूंखे कंधु मथे करे संदन मुंहुं ॾिसण जी इजाज़त न हुई। उहो हिकु अजीब ख़त हो, पर पोइ वरी उहो त मां माण्हुनि जे वहम गुमामनि खे मुंहुं ॾियण जो आदी हुउसि। सालनि खां अलाए केतिरनि क़िस्मनि जे माण्हुनि लाइ कमु कयो हुयुमि। उन्हनि मां घणा पंहिंजा नाला राज़ रखणु चाहींदा हुआ। पंहिंजनि तजुर्बनि मूंखे उहो सेखारियो हो त गिराक जेतिरो पाण खे लिकाइणु चाहींदो आहे ओतिरो ई हू शिकार जे वेझो थींदो वेंदो आहे। पर उन जे पुठियां कहिड़ो सबबु आहे, इहो ॼाण मुंहिंजो कमु न हो। मुंहिंजो कमु मारणु हो। कई साल अॻु जॾहिं मूं अलमौत छॾियो हो, पंहिंजे लाइ मूं ही ज़िंदगी चूंडी हुई। मां वली के सुवाल पुछंदो आहियां, भला पुछां बि छो? जिन सां मां मिलियो आहियां उन्हनि मां केतिरनि माण्हुनि वटि कोई न कोई हिकु माण्हू हूंदो आहे जंहिं मां हू जान छॾाइणु चाहींदा आहिनि। असुल में हू जेकॾहिं पाण कुझु नथा कनि त उनजो मतिलबु उहो नाहे त हू कंहिंखे मारण जी ख़्वाहिश खां आज़ादु आहिनि। हक़ीक़त में कंहिं न कंहिं ॾींहुं हर कोई कंहिं न कंहिं खे क़त्ल कंदो। माण्हू उहो तेसीं ताईं न ॼाणंदा आहिनि
जेसि ताईं साणनि पाण सां कुझु अहिड़ो नथो थिए। उहे सम्झंदा आहिनि त इहे कंहिंखे क़तल नथा करे सघनि, पर उहो सिर्फ़ु इत्तिफ़ाक़ आहे। कॾहिं कॾहिं सदन कावड़ खे भड़काइण लाइ हिकु इशारो ई खोड़ हूंदो आहे, हिकु सोचियल सम्झल ग़लतफ़हमी, बिना कारण तकरार, या कॾहिं ग़लति वक़्त ते ग़लति जॻह ते हुजणु कंहिं मुहज़िब माण्हू खे तबाही जे किनारे ते आणे सघे थो। क़तल त कोई बि करे सघे थो, पर हर कोई कंहिं अणॼातल माण्हू खे बेरहमी सां नथो मारे सघे, ऐं उते ई मुंहिंजो किरदारु शुरू थिए थो। मूं ॿियनि जा बुछड़ा कम कया, ऐसी ताईं जो जॾहिं हुन इज़राइल मौत जे फ़रिश्ते खे साह कढण लाइ मुक़ररु कयो त कुदरत खे बि पंहिंजो निज़ाम हलाइण लाइ मूं जहिड़े जी ज़रूरत पई। अहिड़ी रीति माण्हू उन फ़रिश्ते खां टिजनि था, खांसि नफ़रत कनि था ऐं खेसि पिटूं पारा था ॾियनि था, जॾहिं त संदसि हथ साफ़ ऐं दामन बेदाग़ आहे। उहो उन फ़रिश्ते सां इंसाफ़ ताईं, पर पोइ वरी इहा ॻाल्हि त हीअ दुनिया पंहिंजे इंसाफ़ लाइ किथे थी सुञाती वञे। जॾहिं ऊंदाही छांइजी वई त मां मैखाने हलियो वियुसि। दरीअ जे भरिसां वारी मेज़ ते दागियल मुंहं सां हिकु शख़्स वेठो हो, जेको निंड में थी लॻो। मूं सोचियो त खेसि चवां त ॿी कंहिं जॻह ते वञी वेह, पर शराबी जी का ख़बर न हूंदी आहे त हू जवाब में कहिड़ो सलूक कंदो, ऐं मूंखे मोहतात बि रहणो हो ऐं माण्हुनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइणो न हो। तंहिं करे मां भरिसां वारी मेज़ ते दरी ॾांहुं मुंहुं करे वेठुसि। थोरी देरि में ॿ माण्हू पहुता। ॿई मुंहिंजे पासे खां ईअं वेठा जो मां संदन मुंहुं न ॾिसी सघां। मूंखे हिननि ॾांहुं ॾिसण जी ऐं उहो ॼाण जी ज़रूरत न हुई त संदन उमिरि केतिरी हुई ऐं जेको क़दम हू खणण वारा हुआ उन लाइ हू केतिरा तयारु हुआ। असांखे ॿुधायो वियो आहे त तूं बहितरीनु आहीं, तोखे चूंडियो वियो आहे। उन्हनि मां हिकिड़े चयो। संदसि लहजो एतिरो चौकस न, पर मशकूक हो। उहो ॿुधण में मज़ाया पए लॻो, पर मूं पंहिंजी खिल दॿाई। मूं भायो त हू मूंखां ॾिनल हुआ, जेका मुंहिंजे लाइ सुठी ॻाल्हि हुई। जेकॾहिं उहे ॾिनल हुआ त उहे मूंसां कुझु ग़लति करण जी हिमत न पए करे सघिया। जे मां ख़ूबतर आहियां, उन करे ई मूंखे बगड़नि जो सरदार चयो वेंदो आहे। भली केतिरो बि मुश्किल कमु हुजे, मां पंहिंजे असील खे नाउमीद न आहियां कंदो। मूं चयो, सही, छो त हीउ कमु बि मतां आसान न हुजे। उन शुकारो भरे चयो, हाणे ॿिए ॻाल्हायो। ॾिस, हिकिड़ो माण्हू आहे जंहिं पंहिंजे लाइ पाण ई ॾाढा दुश्मन पैदा कया आहिनि। जॾहिं खां हिन शहर में आयो आहे, मुसीबतनि खां अलावा कुझु न आंदो अथई। असां खेसि केतिरा ई भेरा ख़बरदार कयो आहे, पर संदसि कन ते का जूअ बि नथी चुरे। हू वधीक तकरारी पियो थींदो वञे। हिन असां लाइ ॿियो को रस्तो न छॾियो आहे। हमेशह ईअं ई थींदो आहे। हर दफ़े सौदो कंदड़ मुंहिंजे अॻियां ईअं ई सफ़ाई पेश कंदो आहे, ॼण मुंहिंजी रज़ामंदी संदन करतूतनि जो असरु घटाए सघंदी। मां सम्झां थो त तव्हां छा था चओ। ॿुधायो, उहो शख़्स केरु आहे? मूं पुछो। नालो ॿुधाइण जे बदिरां हू रहा थी पिया ऐं मुबहम नमूने उन जो ज़िक्र करण लॻा। हू हिकु काफ़िर आहे जंहिंजो इस्लाम सां को तालुक़ु कोन्हे, नामूसियत ऐं कुफ्र सां भरपूर। हू हिकु सरकिश माण्हू आहे, हिकु आवारा दरवेश। जीअं ई मूं इहे आख़िरी लफ़्ज़ ॿुधा, मुंहिंजी बाह में सियादड़ी उभरी वई। दिमाग़ फिरण लॻो। नौजवान, पोढ़ा, मर्द ऐं औरत, मूं हर क़िस्म जे माण्हुनि जो खून कयो आहे, पर हिकु दरवेश, ईमान वारो माण्हू उन्हनि में कॾहिं न हो। मुंहिंजो पंहिंजो बि हिकु भरम हो ऐं मूं ख़ुदा जे कहर खे सॾणु नथी चाहियो। कुझु बि हो, पर मां अञा बि हुन ते यकीन रखां पियो। मां उहो मुआहिदो ख़तमु थो करियां। मूंखे नथो लॻे त मां कंहिं दरवेश जो अंत आणे सघां। तव्हां ॿई ॿिए कंहिंखे ॻोल्हियो। उहो चई मां उथियुसि, पर उन्हनि मां हिकिड़े माण्हू मुंहिंजो हथु पकड़े आजिज़ीअ सां चयो, थोरो तरस। अदायगी तुंहिंजी कारकर्दगी मुताबिक़ अदा कई वेंदी। जेको तुंहिंजो मुआवज़ो हूंदो, असां उनखे ॿीणो करण लाइ तयारु आहियूं। टीणो करण जो छा ख़्यालु आहे? मूं उन करे चयो जो मूंखे अंदाज़ो हो त हू उन जे क़ाबिल न हूंदा, पर मुंहिंजी हैरत वधी वई जॾहिं थोरी झिझक खां पोइ हू राज़ी थी विया। हैरान थींदे मां वापसि पंहिंजी निशस्त ते वेठुसि। आख़िरकार मां एतिरनि पैसनि मां हिकु कुंवार ख़रीद करे, शादी करे ऐं पंहिंजे ख़र्च पखे लाइ परेशान थियणु बंदि करे सघियुसि थी। दरवेश या केर बि एतिरे मुल्ह लाइ त कंहिंखे बि मारणु जाइज़ हो।
उन वक़्तु मां उहो कीअं पियो ॼाणे सघां त मां ज़िंदगी जी वॾी में वॾी ग़लती करे रहियो आहियां ऐं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी उन पछताव जी बाहि में सड़ंदे गुज़ारींदुसि। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त कंहिं दरवेश खे मारणु एतिरो ॾुखियो हूंदो ऐं मरण जे एतिरे अरसे खां पोइ बि संदसि चीरींदड़ अखियूं हर हंधि मुंहिंजे पोयां रहंदियूं। जॾहिं अङण में मूं खेसि खंजर हणी खूह में उछलियो हो ऐं संदसि पाणी सां टकराइण जे आवाज़ जे इंतज़ार में हुयुसि जेको कॾहिं बि न आयो, उनखे 4 साल गुज़री विया आहिनि, को आवाज़ न थियो हो। ईअं थो लॻे ॼण हेठि पाणीअ में किरण जे बदिरां मथे आसमान ॾांहुं उछलियो वियो हुजे। अञा ताईं मूं भवाइता ख्वाब ॾिसण बिना सुम्ही न सघंदो आहियां ऐं किथे बि पाणी खे थोरी देरि लाइ बि ॾिसां त हिकु मौतमार खौफ़ में वकोड़जी वेंदो आहियां। शम्स समरकंद जे ॿाहिरां हिकु सिरा मार्च सन 1242 ईस्वी। पती जी बरंदड़ बाहि मेण खे होरे होरे ॻारे रही हुई। काठ जी मेज़ ते रखियल उन मेण बतीअ खे मां घूरे रहियो हुउसि, पर मुंहिंजी अखियुनि अॻियां उहो मंज़र वाज़े हो जंहिं शाम खां मूंखे घेरे रखियो हो। ॿूर झलियल पीलनि गुलनि सां भरियल अङण वारो हिकु वॾो घरु ऐं उन जे विच में दुनिया जे सभ खां वधीक थधे पाणी वारो खूह। उहा खिज़ां जी ख़ामोश राति हुई जंहिंमें चंड पंहिंजे जोभनि जा मज़ा माणे रहियो हो। पसे मंज़र में राति जे जानवरनि जूं हुकारूं ऐं ऊन्हायूं अची रहियूं हुयूं। थोरी देरि में शफ़ीक चहिरे, वेकरी छाती ऐं भूरियुनि गहरियुनि अखियुनि वारो हिकु शख़्स घर जे अंदरां मूंखे ॻोल्हींदो ॿाहिरि निकितो। हू बेचैन हो ऐं संदसि अखियुनि मां उदासी लिया पाए रही हुई। शम्स, शम्स, तूं किथे आहीं? दाहूं कंदे हू दीवारनि वांगुरु हर तरफ़ ॻोल्हण लॻो। हवा तेज़ थियण लॻी। चंड ककरनि पोयां ईअं लिकी वियो ॼण हू अचण वारो मंज़र न पियो ॾिसणु चाहे। चिबरनि पंहिंजूं हुकारूं बंदि करे छॾियूं, चमड़नि पर फड़काइण बंदि करे छॾिया ऐं एतिरे क़दुरु जो घर अंदरि बरंदड़ बाहि बि झकी थी रही हुई। धरतीअ ते लामहदूद सकूत तारी थी वियो हो। उहो माण्हू होरियां होरियां खूह वटि अची झुकियो ऐं हेठि निहारियईं। शम्स, मुंहिंजा मिठा, हिन सरगोशी कई, छा तूं उते आहीं? मूं जवाबु ॾियण लाइ चप चोरिया, पर मुंहिंजे चपनि मां को आवाज़ न निकितो। खूह में अंदरि ॾिसण लाइ हू वधीक हेठि झुकियो। पहिरियों त हू खूह जी ऊंधाई खां सवाइ कुझु ॾिसी न सघियो, पर पोइ हेठि खूह जे तरे में खेसि तेज़ तूफ़ान में लुॾंदड़ कमज़ोर ताक़ वांगुरु खूह जी छोलियुनि में बेमक़सद फिरंदड़ मुंहिंजो हथु नज़र आयो। उन खां पोइ हिन गहरनि कारनि बादलनि मां निकिरंदड़ चंड ॾांहुं निहारींदड़ ॿिनि नेड़नि खे सुञातो। 2 चमकंदड़ पथर। मुंहिंजूं अखियूं चंड खे ईअं तके रहियूं हुयूं ॼण आसमाननि खां मुंहिंजे क़त्ल जो जवाबु तलबे रहियूं हुयूं। उहो माण्हू गोॾनि भर किरियो ऐं रोईंदे पंहिंजे सीने ते मातम करणु लॻो। उन्हनि हिन खे मारे छॾियो, उन्हनि मुंहिंजे शम्स खे मारे छॾियो। उन दाहूं कयूं। उन खां पोइ ॿुड़नि मां हिकु पाशो ज़ाहिर थियो जेको कंहिं झंगली ॿिले जियां बाग़ीचे जी भित टपी वियो, पर उन माण्हूअ कातिल खे न ॾिठो। दर्द ऐं पीड़ा खेसि वकोड़े वरितो हो। हू रड़ंदो रहियो ऐं तेसीं ताईं रड़ंदो रहियो जेसीं ताईं संदसि आवाज़ शीशे वांगुरु भॼी भोरा भोरा थी राति में पखिड़िजी न वियो। तूं केरु आहीं? चरियनि वांगुरु रड़ियूं करणु बंदि कर। इहे ख़ौफ़नाक आवाज़ बंदि थो करीं या तोखे लत हणां? चवां थो माठ कर, ॿुधी पियो, माठ कर। उहो हिकु मर्दाणो आवाज़ हो जंहिं रड़ियूं करे मूंखे धमकाईंदे चयो हो। मूं उहो सभु न ॿुधण जो ढोंग कयो, छो त मूं अञा ताईं थोरी देरि उन ख़्याल में रहण पिए चाहियो, पंहिंजे मौत जे बारे में वधीक ॼाण थी चाहियो। उन उदास नेणनि वारे माण्हू खे पिणु ॾिसण थी चाहियमि। उहो केरु हो? संदसि मूंसां कहिड़ो नातो हो? ऐं खिज़ां जी उन राति में हू मूंखे छो ॻोल्हे रहियो हो? उन खां अॻु जो मां पंहिंजे उन उल्हाम में ॿीहर ॾिसी सघां, कंहिं मुंहिंजी बांह खां एतिरो ज़ोर सां लोॾियो जो पंहिंजे वात अंदरि ॾंदनि खे टकराइजंदे महसूसु कयुमि। उन झटके मूंखे हिन दुनिया में वापसि आंदो। आहिस्ते आहिस्ते अखियूं खोलियुमि त हिकु शख़्स खे भर में बीठल ॾिठुमि। कदहवर ऐं भरियल बुत वारे उन माण्हू जी ॾाढ़ी सफ़ेद ऐं घाटा वटियल शहपर हुआ। मूं सुञाणे वरितो हू हुन सिराए जो मालिक हो जिते मां दर्शल हुयुसि, पर यकदमि मूं हिन जे बारे में
ॿ ॻाल्हियूं महसूसु कयूं। हिकु त हू माण्हुनि खे धमकाइण ऐं उन्हनि सां विहण जो आदी हो, ऐं ॿियो त हिन वक़्तु हू कावड़ में हो। छा थो चईं? मुंहिंजी बांह छो थो छिकी? मूं पुछियो। मां छा थो चयां? सिराए राखू गूंजंदड़ आवाज़ में चयो। मां चाहियां थो त तूं दाऊं करणु बंदि कर। मां उहो ई चाहियां थो। तूं मुंहिंजे ग्राहकनि खे ड्रिजारे भॼाए रहियो आहीं। वाकई? छा मां वाकई दाऊं करे रहियो हुउसि? मां बुड़कियुसि ऐं पंहिंजो पाण खे संदसि गिरफ़्त मां आजो करण जी कोशिशि कयमि। शर्त रख तूं दाऊं करें पियो। उन रिछ वांगुरु कूकूं करे रहियो हुएं जंहिंजे चंबे में कंडो चुभियल हुजे। तोखे छा थियो हो? छा मानी खाईंदे तोखे निंड अची वई हुई? तो ज़रूरु को बुरो ख्वाब ॾिठो हूंदो या ॿियो कुझु। मूं ॼातो पए त इहा ज़हरी सफ़ाई हूंदे, ऐं जेकॾहिं मां उन ॻाल्हि ते बीठुसि त सिराई राखू मुतमइन थी मुंहिंजी जान छॾींदो, पर पोइ बि मूं कूड़ नथी ॻाल्हाइणु चाहियो। न भाउ, मां निंड में कोन आहियां, न ई को बुरो ख्वाब ॾिठो आहे। असुल में मूं कॾहिं ख्वाब न ॾिठा आहिनि। मूं चयो। पोइ तूं उन्हनि रड़ियुनि खे कीअं बयानु कंदे? उन ॼाण थी चाहियो। मूंखे ॾेखारी ईंदी आहे ऐं उहा ख्वाब खां अलॻि शइ आहे। हिन मूं ॾांहुं नासमझी वारी अंदाज़ में ॾिठो ऐं कुझु देरि पंहिंजी दाढ़ीअ ते हथु फेरींदो रहियो। नेठि न चयो। अटे जी कोठी में जीअं चरिया कुआ हुजनि, अवी दरवेश ईअं चरिया आहियो। ख़ासि करे अवी रोलू क़िस्म जा दरवेश सॼो ॾींहुं तपंदड़ सिज हेठि बुखूं काटे इबादतूं कंदा घुमंदा वतंदा आहियो। अवी अहिड़ा ख्वाब ॾिसो, उन में का हैरत नाहे। तव्हांजो दिमाग़ पकल हूंदो आहे। मूं मुरकियो। हू सही थी सघियो पए। चवंदा आहिनि त मक़बूतुल हवास थियणु ऐं फना फी अल्लाह, याने अल्लाह लाइ फना थियण जे विच में बसि हिकु सनो पर्दो हूंदो आहे। उन खां पोइ ॿ मुलाज़िम छोकिरा बकरीअ जी सजी, सबील मच्छी, गोश्त, केक, कोफ्ता ऐं दुंबे जी चर्बी सां मसूर जी दाल जी यखनी सां भरियल वॾो थाल खणी आया। बसर, थूम ऐं मसालनि जी ख़ुशबू हाल में पखिड़ींदे उहे हाल में वेठल माण्हुनि खे खाधो पेश करण लॻा। उहे मुंहिंजी मेज़ जे भरिसां बीठा। मूं गरम गरम यखनी जो प्यालो ऐं कड़क मानी खई। छा उन्हनि लाइ तो वटि पैसा आहिनि? सिराए जे राखूअ सख़्तीअ सां पुछो। न, कोन्हनि, मूं वराणियो। पर उन खाधे ऐं कमरे जे बदिले में मूंखे कुझु मटा सटा करण जी इजाज़त ॾे। मां तुंहिंजे ख्वाब जी ताबीर ॿुधाए सघां थो। ठाकुनि ते हथु रखी हिन मूं ॾांहुं हिकारत मंझां ॾिठो। तो हाणे ई ॿुधायो त तो कॾहिं ख्वाब न आहिनि ॾिठा? उहो सही आहे। मां हिकु शारह आहियां जंहिं वटि पंहिंजा के बि ख्वाब न आहिनि। मूं चयो न त अवी दरवेश चरिया हूंदा आहियो। मां तोखे हितां कढी ॿाहिरि उछलाए सघां थो। सिराए राखू कावड़ मां चयो। मां तोखे हिकु सलाह थो ॾियां। मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजी उमिरि छा आहे, पर एतिरी पक आहे त तूं ॿिन्ही जहाननि लाइ काफ़ी इबादत करे चुको हूंदे। का सुठी औरत ॻोल्ह ऐं पंहिंजो घर वसाए, ॿार बचा पैदा कर। उन सां तुंहिंजा पेर ज़मीन ते ई रहंदा। दुनिया में घुमण फिरण जो कहिड़ो फ़ाइदो जॾहिं त हर जॻह ते साॻियूं ई परेशानियूं आहिनि। यकीन कर, किथे कुझु बि नओं न आहे। दुनिया जी ॾोराहनि हंधनि तां मूं वटि गिराक ईंदा आहिनि। कुझु जाम पीअण खां पोइ सभिनी जे वातां साॻियूं कहाणियूं ॿुधंदो आहियां। हर जॻह ते हिकु जहिड़ा माण्हू आहिनि, साॻिया खाधा, साॻियो पाणी, साॻिया पुराणा किसा। मां कंहिं मुख़्तलिफ़ शइ जी खोज में न आहियां। मां ख़ुदा जी ॻोल्हा में आहियां। मुंहिंजी तलाश ख़ुदा जी तलाश आहे। मूं चयो। पोइ तूं खेसि ग़लति जॻह ते पियो ॻोल्हीं। हुन यकदमि चयो। संदसि आवाज़ गुगो थी वियो। ख़ुदा ही जॻह छॾे चुको आहे। असांखे ख़बर न आहे त हू कॾहिं वापसि ईंदो। उहो ॿुधी मुंहिंजी दिलि में ॼण को धकु लॻी वियो। जॾहिं को माण्हू ख़ुदा लाइ ग़लति ॻाल्हाईंदो आहे, ईअं सम्झो त हू पंहिंजो पाण लाइ ग़लति ॻाल्हाईंदो आहे। मूं चयो। सिराए राखे जे चपनि तां हिकु ज़हरीली मुर्क अची वई। संदसि मुख ते रंज ऐं अदावत जा तासुर ऐं कुझु ॿाराणो नाराज़पो निमाया हो। छा ख़ुदा नथो चवे त मां तव्हांजी शहर खां बि वधीक वेझो आहियां? ख़ुदा दूर किथे आसमाननि में नथो रहे। उहो असां मां हर हिकु ऐं हर कंहिं जे अंदर में रहे थो। उन करे हू असांखे कॾहिं बि नथो छॾे। हू पंहिंजो पाण खे कीअं थो छॾे सघे? मूं चयो। पर हू छॾे थो ॾे। जेकॾहिं ख़ुदा हिते आहे ऐं असांखे मुश्किल में ॾिसंदे हू हिकु आङुर बि नथो चोरे, त उन ॻाल्हि जो छा मतिलबु थियो? सिराए राखे जी अखियुनि में सर्द महरी ऐं बेपरवाही भरिजी आई। उहो ई त पहिरियों असूल आहे मुंहिंजा भाउ।
मूं चयो, जंहिं नज़र सां असां ख़ुदा खे ॾिसूं था उहो असांजो पंहिंजो सिधो सो अक्स आहे। जेकॾहिं ख़ुदा जो तसवुरु असांजे ज़हन में ख़ौफ़ ऐं शिकायत आणे त उनजो मतिलबु असांजे अंदरि बेहद ॿूसट ऐं बदगुमानियूं पलिजी रहियूं आहिनि। जेकॾहिं असां ख़ुदा खे मोहबत ऐं महर सां भरपूर ॾिसूं था त असीं पाण बि अहिड़ा ई आहियूं। सिराइरा खे यकदमि एतिराज़ वारियो, पर उहो साफ़ ज़ाहिर हो त मुंहिंजे लफ़्ज़नि खेसि अचरज में विधो हो। छा उहो उन खां मुख़्तलिफ़ आहे त ख़ुदा असांजे तसवुर जी हासिलात आहे? मूंखे सम्झ में न आयो। मुंहिंजे जवाबु ॾियण खां अॻु हाल जे पोयां हिकु फ़हको थियो। ओॾां मुतवजा थियण खां पोइ ख़बर पई त ॿ शराफ़ी विफिलजी रहिया हुआ। बिना कंहिं रोक टोक जे ॿियनि गिराकनि खे धमकाए खान खाधो फुरे सननि प्यालनि मां जाम पी रहिया हुआ ऐं जंहिं एहतिजाज कयो थी उन्हनि खे कंहिं नौजवान छोकिरनि वांगुरु खिली टोकूं करे रहिया हुआ। कंहिंखे उन्हनि फ़सादनि खे रोकणु घुरिजे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हाणे मूंखे ॾिसजांइ, सिराए राखू कावड़ मां ॾंद बकोड़ींदे चयो। हिकु झटके में हाल जे पछाड़ी ताईं पहुची हिकिड़े शराबीअ खे कुर्सीअ तां छिके मुंहं वारी मुक हयईं। उन माण्हू खे अहिड़े हमले जी उमेद न हुई जो हू कंहिं ख़ाली ॿोरे जी पट ते किरी पियो। संदसि वात मां हिकु नंढड़ी रड़ निकिती, बसि ॿियो कुझु बि न। ॿियो माण्हू इन खां वधीक ताक़तवर साबित थियो ऐं सिराए मालिक जे मुंहुं मुक़ाबिल थियो, पर उनखे बि किराइण में सिराए जे मालिक खे घणो वक़्तु न लॻो। हिन पंहिंजी सरकिश गिराक जे पासरीअ में लत हईं ऐं पोइ संदसि हथ खे पंहिंजे ॻरे बूट हेठां चीभाटियो। असां संदसि हिकु या हिक खां वधीक आङुरियुनि जे भॼण जो आवाज़ु ॿुधो। बसि कर, मूं रड़ कई, तूं हिन खे मारण वारो आहीं? छा तूं खेसि मारणु थो चाहीं? बहसियत सूफ़ी मूं वचन कयो हो त ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त कंदुसि ऐं को नुक़सान न कंदुसि। हिन फ़रेबी दुनिया में केतिरा ई माण्हू बेसबबु विढ़िया ऐं केतिरा ई वरी कंहिं सबब जे करे विढ़िया, पर उहे सूफ़ी ई आहिनि जेके सबबु हूंदे बि न विढ़िया। को सवाल ई न हो जो मां फ़साद जी जड़ बणिजां, पर सिराए राखे ऐं गिराकनि खे थधो करणु ऐं हिक ॿिए खां परे रखण लाइ विच में अची सघियुसि थी। तूं परे थी दरवेश, न त मां तोखे बि मारे ॿाहिरि उछलाए छॾींदुसि। सिराए राखे रड़ कई, पर असां ॿिन्ही खे ख़बर हुई त हू ईअं न कंदो। हिकु मिंट खां पोइ जॾहिं मुलाज़मनि ॿिन्ही गिराकनि खे ॿाहिरि छॾियो त हिक जी आङुर भॻल हुई त ॿिए जो नक ऐं हर जॻह ते रतु पखिड़ियल हो। हाल में हिकु भयानक माट छांइजी वई। पंहिंजी ताक़त ते पदिरजंदे सिराए राखे मूंखे टेडी अख सां ॾिठो। जॾहिं हिन ॿीहर ॻाल्हायो, ईअं लॻी रहियो हो ॼण हू इर्द गिर्द सभिनी खे ख़िताब करे रहियो हुजे। संदसि आवाज़ आसमान में उॾामंदड़ कंहिं खूनख्वार पखीअ जी गूंजी रहियो हो। ॾिठई दरवेश, हमेशह ईअं न हूंदो। जहिड़ो करणु मुंहिंजो कमु न हो, पर हाणे थी वियो आहे। जॾहिं ख़ुदा असां सभिनी धरती वारनि खे विसारे छॾींदो आहे त इख़्तिलाफ़ ख़तमु करे इंसाफ़ बहाल करणु असां आम मख़लूक जो ज़िम्मो हूंदो आहे। तंहिं करे ॿीहर जॾहिं हुन सां ॻाल्हाई त खेसि ॿुधाइजांइ, उनखे बि ख़बर हुजे त जॾहिं हू रिढ जे लीलड़नि खे छुड़वा छॾे थो त उहे आसानी सां क़ुर्बान न थियणु चाहींदा आहिनि, उहे बगड़नि में तब्दील थी वेंदा आहिनि। मां जल्दी हुन ॾांहुं मुड़ियुसि। तूं ग़लति पियो चवें। छा मां उहो ग़लति पियो चवां त मां कॾहिं रिढ जो लीलड़ो हुउसि ऐं हाणे बगड़ थी वियो आहियां? न, तोखे हक़ आहे। मां ॾिसी सघां थो त तूं बगड़ बणिजी वियो आहीं, पर तूं उहो ग़लति पियो चवीं त तूं इंसाफ़ पियो करीं। दर्स, अञा मूं ॻाल्हि ख़तमु कोन्हे कई। सिराए राखू मुंहिंजे पोयां रड़ कई, तूं मुंहिंजो कर्ज़ी आहीं। खाधे ऐं बिस्तर जे बदिले तूं मूंखे मुंहिंजे ख्वाब जी ताबीर ॿुधाइण वारो हुई। मां उन खां बि कुझु बहितर करे सघां थो। मां तुंहिंजो हथु पढ़ी सघां थो, मूं सलाह ॾिनी। वापसि मुड़ी मां वटसि वयुसि। संदसि ॿरंदड़ अखियुनि ॾांहुं सख़्तीअ सां निहारियमि। बेयकीनी मां हू पाण मुरादो पोइते थियो, ऐसी ताईं जो मूं संदसि हथु पकड़े तिरी पाण ॾांहुं कई। पोइ हिन मूंखे पोइते न धिकियो। हिन जे टुटल फुटल वकोड़ियल लकीरनि खे जांचण लॻुसि। होरियां होरियां संदसि वजूद जो दाइरो ज़ाहिर थियणु लॻो, हिकु ज़ंगियल नासी ऐं नीरो जेको हाणे हल्को सुरमाई थी वियो हो। मंझांसि रूहानी ताक़त ख़तमु थी वई हुई, ॼण हाणे हिन में ॿाहिरीं दुनिया खे मुंहुं ॾियण जी सघ न रही हुजे। अंदरि ई अंदरि हू कोमाड़ियल गुल खां वधीक न रहियो हो। रूहानी कुवत जो पूराओ करण जे ख़ातिर हिन पंहिंजी जिस्मानी ताक़त
ॿीणी करे छॾी हुई, जंहिंजो इस्तेमालु हिन बेजा कयो पए। मूंखे कुझु नज़र अचणु लॻो, उन जे करे मुंहिंजी दिलि जी धड़कन तेज़ थी वई। कंहिं पर्दे जे पोयां पहिरियों धुंधलो ऐं पोइ चुटो थींदड़ मंज़र मुंहिंजी अखियुनि अॻियां नमूदार थियो। भूरी नासी वारनि वारी पेरें उघाड़ी कारनि ठपनि सां ऐं बर्थ भरियल ॻाढ़ी चादर कुलनि खे वेढ़ियल हिकु औरत। तो पंहिंजो को प्यारो विञायो आहे, मूं ॿुधायो ऐं हिन जो खाॿो हथु झलियुमि। संदसि छाती खीर सां भरियल आहे ऐं संदसि पेट एतिरो वॾो जो लॻे थो बसि ॼाण संदसि बतन मां हिकु ॿारु जनम वठंदो। उहो झूपड़ी अंदरि बाहि में फाथल आहे। घर खे चौधारी सोनो पाणी चढ़ियल पाखड़ियुनि वारनि घोड़नि ते सवार वेड़ा खनि घेरे रखियो आहे। इंसानी गोश्त जी बदबू मंगोली सिपाही संदसि नक बीना, ॻिचियूं मोटियूं ऐं नंढड़ियूं दिलियूं एतिरियूं सख़्तु जेतिरा पथर। इहा चंगेज़ खान जी ताक़तवर फ़ौज आहे। तो पंहिंजा 2 अज़ीज़ विञाया आहिनि। तुंहिंजी ज़ाल जी पेट में तुंहिंजो पहिरियों ॿारु पलिजी रहियो हो। मूं पंहिंजी ॻाल्हि वाज़े कई। संदसि अखियूं हेठि पंहिंजे चमड़े जे बूट में खुतल हुयूं। चप ज़ोर सां बकोड़े रखिया हुआईं। सिराए राखे जो मुंहुं सम्झ में न ईंदड़ लकीरनि में भरिजी वियो। हिकदमि हू पंहिंजी उमिरि खां वॾो महसूसु थियणु लॻो। मूंखे अंदाज़ो आहे त तोखे तसली न थींदी, पर हिकु ॻाल्हि जी तोखे ख़बर हुजणु घुरिजे। उनखे बाहि या दूंहें न मारियो हो। मथसि छत मां काठ जो हिकु तख़्तो किरियो हो। बिना कंहिं तकलीफ़ जे हूअ मौक़े ते ई फ़ौत थी वई हुई। तो हमेशह उहो सम्झो त हुन दर्दनाक तकलीफ़ सटी हूंदी, पर हक़ीक़त में हिन का तकलीफ़ न ॾिठी हुई। सिराए राखे जूं भिरवूं हेठि थी वियूं ऐं कंहिं तकलीफ़ तहत झुकी पियो, जंहिंखे सिर्फ़ु हू पाण ई सम्झी सघियो पए। तूं इहो सभु कीअं थो ॼाणी? संदसि आवाज़ ॼण त कंहिं खूह मां पई आयो। तूं हमेशह पंहिंजो पाण खे मलामत कंदो रहियो आहीं त उनखे सही तरह दफ़नाए न सघे। अञा ताईं तूं खेसि ख्वाब में क़बर मां रेड़ियूं पाए ॿाहिरि ईंदो ॾिसंदो आहीं। सच उहा आहे त तुंहिंजी ज़ाल ऐं पुट ॿई ठीकु आहिनि, खला में सफ़र करे रहिया आहिनि, रोशनीअ जे ज़रड़नि जियां आज़ाद। पोइ मूं हर लफ़्ज़ तके तोरे अदा कयो। तूं ॿीहर रिढ जो लेलड़ो थी सघे थो, छो त हू तो में अञा बि मौजूदु आहे। उहो ॿुधी सिराए राखे पंहिंजो हथु ईअं पोइते कयो ॼण हिन कंहिं गरम तए खे हथु लाथो हुजे। मां तोखे पसंदि नथो करियां दरवेश, तोखे हिकु राति हिते रहण थो ॾियां, पर सोचे छॾ त सुबुह जो सवेर तूं हितां गुम थी वञे। ॿीहर हिते किथे आस पास तुंहिंजो मुंहुं नथो ॾिसणु चाहियां। हिन चयो, हमेशह ईअं ई थींदो आहे। जॾहिं बि तव्हां सच चवंदा, माण्हू तव्हां सां नफ़रत कंदा। जेतिरो तव्हां मोहबत जे बारे में ॻाल्हाईंदव, ओतिरो माण्हू तव्हां खां नफ़रत कंदा।